नाज़रीन, उमरकोट मां ख़बर शामिल कयूं पिया। डॉक्टर एमलाल वाघाणी जी रिपोर्ट मुताबिक़ त गजजी ॻोठ में हेल्थ हाइजीन ऐं सफ़ाई आगाही मुहिम स्पार्क टीम उमरकोट जी असराइती फील्ड ऐं सरगर्मी। तफ़सील मूजिबि उमरकोट स्पार्क टीम उमरकोट पारां सिहत ऐं सफ़ाई बाबति आगाही फ़राहम करण लाइ हिकु असराइती फील्ड सरगर्मी जो एहतमाम कयो वियो। हिन सरगर्मी में डिस्ट्रिक्ट मैनेजर सूरजमल ऐं सोशल मोबिलाइज़र्स ख़दीजा बलोच ऐं हुसैन भट्टी भरपूर शिरकत कई। ही आगाही सरगर्मी गजजी ॻोठ में वेठल मज़दूरनि लाइ मुनक़िद कई वई, जंहिंजो मक़सदु कम्यूनिटी में सिहत ऐं सफ़ाई जी बुनियादी असूलनि बाबति शऊर उजागर करणु हो। उन मौक़े ते हेल्थ एंड हाइजीन आगाही सेशन पिणु मुनक़िद कयो वियो, जंहिं में शिरकत कंदड़नि खे ज़ाती सफ़ाई, माहौल जी सफ़ाई, साफ़ पाणी जे इस्तेमाल ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जे तरीक़नि बाबति आगाही ॾिनी वई। आगाही सेशन सां गॾोगॾु इलाइक़े में सफ़ाई मुहिम क्लीनिंग कैंपेन बि हलाई वई त जीअं अमली तौरु सफ़ाई जी अहमियत खे उजागर करे सघिजे ऐं माण्हुनि खे पंहिंजे चौधारी माहौल साफ़ रखण जी तरग़ीब ॾिनी वञे। हिन सरगर्मी जा मुसबत नतीजा साम्हूं आया। शिरकत कंदड़नि में सफ़ाई जे उसूलनि बाबति शऊर में इज़ाफ़ो थियो, सेहतमंद ज़िंदगी जे फ़ाइदनि खे वाज़ह कयो वियो ऐं कम्यूनिटी जा माण्हू मुस्तक़बिल में पंहिंजी ज़ाती ऐं माहौलियाती सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखण लाइ मुतहरिक नज़र आया।